सिंध जी लतीफ़ जी बोली अॼु असां सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजाम जे शेख अयाज़ कार्नर में मौजूद आहियूं। शेख अयाज़ कार्नर हिकु अहिड़ो लाइब्रेरी जो यूनिवर्सिटी जी लाइब्रेरी जो हिकिड़ो सेक्शन आहे जंहिंजे अंदरि शेख अयाज़ जी ज़ाती लाइब्रेरी जा जेके किताब हुया पंहिंजे संदसि मुताले हेठि जेके किताब हुया इहा सॼी कलेक्शन हिते मौजूदु आहे। ऐं हिते लगभग 6000 खां मथे किताब मौजूद आहिनि जंहिंमें अंग्रेज़ी सिंधी ऐं उर्दू फारसी या जेके ॿोलियूं साईं मुतालियो कयो उहे सभु किताब हिते मौजूद आहिनि। असांजी इंतहाई ख़ुशनसीबी आहे जो असां खे हीअ किताब ॾिसण जो मौक़ो मिलियो ऐं असां दोस्तनि सां गॾु हिते आयासीं ऐं सम्झोसीं त शेख अयाज़ जो हिकु ग़ज़ल जेको आहे सो असां पढ़ी असां पंहिंजे रूह खे रिझायूं ऐं शेख अयाज़ खे यादि कयूं ऐं संदसि ग़ज़ल सां खेसि भेटा ॾियूं। दोस्तो अॼु तव्हांखे शेख अयाज़ जो ग़ज़ल ॿुधायूं था। तव्हांजी इजाज़त। ए क़ौम ॿुधाया थे किसा कल मूं तोखे तक़दीरनि जा। ए क़ौम ॿुधाया थे किसा कल मूं तोखे तक़दीरनि जा। अॼु बाग़ी बाग़ीअ जे सिर ते थो ताज ॾिसां ताज़ीरनि जा। ए क़ौम ॿुधाया थे किसा मूं कल तोखे तक़दीरनि जा। अॼु बाग़ीअ जे सिर ते थो ताज ॾिसां ताज़ीरनि जा। को कीअं न डोड़े मक़तल ॾे आ रत में ख़ुशबू मेहंदीअ जी। को कीअं न डोड़े मक़तल ॾे आ रत में ख़ुशबू मेहंदीअ जी। को कीअं न मोटे ज़ंदान ॾे था ज़ुल्फ़ छिकन ज़ंजीरनि जा। हू कूड़ा कायर कड़कनि था। हू कूड़ा कायर कड़कनि था ऐं लाश हवा में लड़कनि था। पर ॻाढ़ा झंडा फड़कनि था छा रंग ॾिठम रहगीरनि जा। अॼु लाल लहू जे सरगम थे थी मुंहिंजी धरती रक़्स करे। अॼु लाल लहू जे सरगम थे थी मुंहिंजी धरती रक़्स करे। मूं हेड थिया गद्दारनि जा बेशरम वॾेरनि पीरनि जा। ये माण्हू वह जो ढुक थिया जीअं लुक लॻे तीअं रुक थिया। ही माण्हू वह जो ढुक थिया जीअं लुक लॻे तीअं रुक थिया। अॼु आज़ादीअ जे नारे सां सभु दर्द वया दिलगीरनि जा। हर धोखे जी दीवार ॾठी ऐं उनजी सिर सिर सां न मिली। हर धोखे जी दीवार ॾठी ऐं उनजी सिर सिर सां न मिली। अॼु डोड़े हर को दीवानो थो खोले बंद असीरनि जा। अॼु हर कंहिंजो ही रायो आहे। अॼु हर कंहिंजो ही रायो आहे तो नींह अयाज़ निभायो आहे। अॼु हर कंहिंजो ही रायो आहे तो नींह अयाज़ निभायो आहे। तो ॻाता गीत बग़ावत जा तो लाथा ज़ंग ज़ंजीरनि जा। ए क़ौम ॿुधाया थे किसा मूं कल तोखे तक़दीरनि जा। अॼु बाग़ी बाग़ी जे सिर ते तो ताज ॾिसां ताज़ीरनि जा। जी सर।